नाज़रीन, गंबड़ गिम्स अस्पताल इंतजामिया साफ़िन के भी बख्श न कयो। गंबड़ गिम्स अस्पताल जी रत वारे वार्ड में अजय कुमार साफ़ी नज़ीर गोपांग का 2000 घुरण लगो। अवांखे अपडेट कंदा पिया हलूं त गंबड़ गिम्स अस्पताल इंतजामिया साफ़िन के भी बख्श न कयो। गंबड़ गिम्स अस्पताल जे रत वारे वार्ड में अजय कुमार साफ़ी नज़ीर गोपांग का 2000 रुपया घुरण लगो। ना सिविल चार्ज लगन गया था। अवांखे अपडेट कंदा पिया हलूं गंबड़ खां त गंबड़ गिम्स अस्पताल इंतजामिया साफ़िन के भी बख्श न कयो। गंबड़ गिम्स अस्पताल जे रत वारे वार्ड में अजय कुमार साफ़ी नज़ीर गोपांग का 2000 रुपया घुरण लगो। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे गंबड़ मां K2K न्यूज़ रिपोर्टर एहसान चांग। एहसान, अपडेट कंदा हलियो। बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबड़ गिम्स अस्पताल साफ़ हिन कभी बख्श न कयो। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त गंबड़ मुलाज़िम अजय कुमार साफ़ी नज़ीर गोपांग खां 2000 रुपया घुरिया। जीअं त मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो गंबड़ गिम्स अस्पताल जेको आहे सो ग़रीबनि जे लाइ अज़ाब बणिजी वई आहे ऐं जेको उन्हनि साफ़िन खां बि जेको आहे सो 2000 घुरण जी कोशिशि की, जीअं त असांजे नुमाइंदे नज़ीर गोपांग सां बदतमीज़ी पिणु कई। जी अदा ठीकु आहे एहसान, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सुमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट व्हाट्सएप पिणु साॻे नंबर ते आहे।